अदी जल्दी कर त अटो गोए वठ ऐं मां भाॼी कटे वठां मानी पचाए वठूं। हिन भागा ॿाहिरां ईंदा त मानी कंदा। तूं बि रुॻो फरमाइशुनि ते ज़ोर ॾेई घर में लभण काठियो कोन ऐं मानी पचायूं। हा दी इहा ॻाल्हि बि सही थी करी। इहो मिठू किथे आहे? इहो मिठू किथे न किथे खॾे में किरी पियो हूंदो। खॾे में छा मतिलब? तोखे ख़बर न आहे त इहो मिठू रुॻो सुम्हंदो आहे अंदरि कमरे में सुतो पियो आहे। सॾी कयूंसि भला। हा ओ चपू ओ मुंहिंजो मतिलब आहे मिठू। ओ मिठू अरे काॾे वियो इहो बि? अदा अंडा वञी काठियूं फरमायो। अदा मिठू हिकिड़ो कमु त कर। हिकिड़ो कमु छो 100 कमु कंदमि, पर उबते ऐं सुबते खां लिखत में वठी ॾियो त मुंहिंजे ॿाहिरि वञण ते का पाबंदी त न आहे न। मसलो तुंहिंजे ॿाहिरि वञण जो न आहे, पर मसलो इहो आहे जो तूं ॿाहिरि वञी थो न पोइ इहो को गुम थी थो वञे। तव्हांखे त ख़बर आहे न, मिठू जॾहिं पिंजरे में हूंदो आहे त ख़ामोश वेठो हूंदो आहे। जेसि ताईं पाण थकिजी वापसि न अचे तेसि ताईं कंहिंजे पीउ खे ताक़त न आहे जो मिठूअ खे लाहे सघे। अदा इहे तुंहिंजा हाल रहिया न त माण्हू पर कटे छॾींदई, पोइ वेठो हुजे गटर में गोता खाईंदो। त मिठू बि त लाहींदो न। बसि हाणे बसि कम जी ॻाल्हि कयो। ॾाहा मिठू तूं वञ भाॼाई मांधाणीअ ॾे उनखां काठियूं वठी आ। त फ़िलहाल वेलो कयूं, तो वारा फुफाट ईंदा त घर मथे ते खणंदा। खणी पंहिंजो ॿार बि न सघंदा न, वरी इहो घर कीअं खणंदा? पर तव्हां वारे ॿार नूरल घोड़ कयो त पोइ उन ज़िम्मेवार केरु आहे? तूं बि त अकुल खां कमु वठ न। कंहिंजे घर वञिबो आहे त ॿाहिरां सॾु कबो आहे, पोइ घर में दाख़िल थीबो आहे। हा जीअं अंदरियां माण्हू तयारु थी वञनि मोचड़ा हणण लाइ। ईअं केरु छितो थियो आहे छा तोखे हरू भरू कोई मोचड़ा हणंदो? तूं बि त अखियूं हेठि करे रख न। जेकॾहिं पाण माण्हू इज़त वारो न आहे न त इज़त वारे जे पाड़े में रहे। इहो इज़त वारनि जो पाड़ो आहे काथे? मां मोटी अचे तव्हां खां इहो एड्रेस पुछां थो। तव्हां सभु कम छॾायो, बाक़ी काठियूं मां वठी थो अचां। बाक़ी दुआ कजो त घर में इहो नूरो नांग न हुजे। अदी ही त अदा नूरल खां ईअं तो ॾिए जीअं कां गुलेलीअ खां। अदी ही न आहे कां गुलेलीअ खां न आहे ॾिजंदो। इन जो मिसाल ईअं आहे जीअं बाज़ खां कबूतर ॾिजंदो आहे। इन जो मक़सद त अदा नूरल बाज़ आहे। चरी आई छा अदा नूरल बाज़ खां को घटि आहे छा? उन खां बि मथे आहे। सही थी चए। कमदार सरू जी वडेरा हरू भरू ई केरा जेको पावर हाउस के लोॾींदो थो वञे। सरकार इहो पाण वारो वाचूड़ो हुयो वकड़ हणंदो पियो वञे। नूरल गुगदाम वीचारे खे मारियो आहे। अहिड़ो पिटींदुसि जो कॾहिं बि साओ न थींदो। साओ थिए बि न त भलो आहे, वडेरा हरू भरू खान आहे। छोड़े साओ न थिए। साओ माण्हू तॾहिं थींदो आहे जॾहिं ज़हर चढ़ी वेंदो आहे। नूरल भला कहिड़ो कचो नाग खाधो आहे जो साओ थी मरंदो? अरे इहो साओ नथो चवां, साओ मतिलबु कॾहिं बि साॻाईंदो कोन। ईअं ई सॼी उमिरि वठंदो टंगू कीलींदो। हा भोतारा ईअं त आहे, पर हिते ग़रीब मोह ॼणु ॼाओ ई कोन हो। हा बाक़ी अमीर जो कुतो बि मरे थो न त पूरो मुल्क थरथले में अची थो वञे। सम्झी या न सम्झी? छा सम्झी? भोतारा नूरल जो दिमाग़ कॾहिं जाइ ते ईंदो? कोन ईंदुसि, छो त हिन जो दिमाग़ नंढड़े लाॻू थिड़ियो हो। असली न ईंदुसि। सम्झी या न सम्झी? छा सम्झी? मरण खां पोइ कहिड़ी ख़बर आहे त दिमाग़ साॻी जाइ ते रहंदुसि? इहा ॻाल्हि बि सही थो चई, पर मूंखे लॻे थो कोन सुधरंदो, छो त कुते जो पुछ नड़ में 100 साल विधो न, पर पुछ उहो ई टेढ़े जो टेढ़ो। सम्झी या न सम्झी? छा सम्झी? भोतारा सम्झुसि, पर 100 साल ताईं इहो कुतो जीअरो रहंदो बा। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।